वफ़ाक़ी काबीना डिफेंस फोर्स एक्ट 2024 ऐं नेशनल कमांड अथॉरिटी एक्ट 2010 जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जे इजलास जी पधिराई जारी। ही मसवदो 27 आइनी तरमीम ज़रिए कयल तरमीमुनि जे तसलसल में तैयार कयो वियो। मसवदे जो मक़सदु चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस जे उहिदे ऐं लाॻापियल इंतज़ामी मामलनि जो तयन करणु आहे। डिफेंस फोर्सिस एक्ट अॼु ई क़ौमी असेंबली ऐं सेनेट में मंज़ूरी लाइ पेश कयो वेंदो। ज़रियनि मूजिबि पीपल्स पार्टी बि डिफेंस फोर्स एक्ट ते वोट कंदी। वज़ीर आज़म जी हिकु भेरो ॿीहर मुख़ालिफ़ धुर खे ॻाल्हियुनि जी दावत। काबीना इजलास खे ख़िताब दौरान शहबाज़ शरीफ़ जो चवण त मुख़ालिफ़ धुर जे मेंबरनि सां ॻाल्हियूं करण लाइ तयारु आहियूं। जेके बि मसइला आहिनि उहे ॻाल्हियुनि ज़रिए हल कंदासीं। ॾिसूं था मुख़ालिफ़ धुर मुल्क लाइ बहितरी लाइ केतिरी संजीदा आहे। असां सदाईं ॻाल्हियुनि खे तरजीह ॾिनी। ताड़ी ॿिन्ही हथनि सां वॼंदी आहे। डीज़ल जे अघ में 32 रुपया फ़ी लीटर घटाई सुठो क़दम आहे। पेट्रोलियम वारी वज़ारत ऐं टीम जूं कोशिशूं साराह जोॻियूं आहिनि। ख़िते जी सूरतहाल सबबि तेल जे सप्लाई में सख़्तु ॾुखियायूं आहिनि। ख़िते जे केतिरनि ई मुल्कनि में रिफाइनरीज़ ऐं गैस जा प्लांट्स बंदि आहिनि। हुकूमत माण्हुनि खे हर मुमकिन रिलीफ ॾियण लाइ कोशिशूं वठी रही आहे। पहिरीं तरजीह आम माण्हुनि खे ॾुखी माशी सूरतहाल में रिलीफ ॾियणु आहे। सिक्योरिटी फोर्सिस जो ऑपरेशन रद्दल फितना 3 तहत फितनल हिंदुस्तान ख़िलाफ़ कामयाब कार्रवायूं। बलोचिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस जूं कार्रवायूं 5 दहशतगर्द मारिजी विया, केतिराई ज़ख़्मी। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि सिक्योरिटी फोर्सिस ॻुझो इतला मिलण ते पंजगोर में कार्रवायूं कयूं। ऑपरेशन में जदीद टेक्नोलॉजी ऐं हथियारनि सां दहशतगर्दनि खे निशानो बणायो। दहशतगर्दनि वटां बारूदी मवाद, हथियार, 3 गाॾियूं ऐं 2 मोटरसाइकिलूं हथ कयूं वयूं। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां पाबंदी मढ़ियल तंज़ीम जो झंडो पिणु बरामद थियो। दहशतगर्द फुर भत्ता खुर टारगेट किलिंग ऐं आपघाती हमलनि जी रिथाबंदी में मुलविस हुआ। सिक्योरिटी फोर्सिस बलोचिस्तान में दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरअज़म आहे। बलोचिस्तान में आख़िरी दहशतगर्द जे ख़ात्मे ताईं कार्रवायूं जारी रखियूं वेंदियूं। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ वफ़ाक़ी घर वज़ीर पारां पंजगोर में कामयाब कार्रवायुनि ते सिक्योरिटी फोर्सिस खे इख़राज तहसीन। घर वज़ीर मोहसिन नक़वी 5 दहशतगर्दनि खे जहन्नम भेड़ो करण ते सिक्योरिटी फोर्सिस जी जुरत खे साराहियो। मोहसिन नक़वी जो चवण त फोर्सिस वक़्त सिर कार्रवाई करे दहशतगर्दनि जा नापाक इरादा मिटीअ में मिलाए छॾिया। फोर्सिस जूं बलोचिस्तान में अमन दुश्मननि ख़िलाफ़ कार्रवायूं साराह जोॻियूं आहिनि। क़ौम दहशतगर्दी ख़िलाफ़ सिक्योरिटी फोर्सिस सां गॾु बीठल आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शहजल इनाम में डीज़ल जी क़ीमतनि में घटाई बावजूदि मुसाफ़िरनि खां वधीक भाड़ो वठण जो नोटिस वापसि वठी छॾियो। मुसाफ़िरनि खां वधीक भाड़ा वसूल कंदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ कार्रवाई जी हिदायत। सेक्रेटरी ट्रांसपोर्ट ऐं ॿियनि इख़्तियारनि खे भाड़नि में घटिताई यकीनी बणाइण जी हिदायत। शहजल इनाम मेमूर जो चवण त डीज़ल जे क़ीमतनि में घटिताई बाद भाड़नि में घटिताई ते सख़्तीअ सां अमल दरामद कराए वञे। मुसाफ़िरनि खां वधीक भाड़ा वसूल कंदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अवाम खे रिलीफ फ़राहम करणु हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। कंहिं बि ट्रांसपोर्टर खे मुसाफ़िरनि खां मनपसंद या वधीक भाड़ो वठण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। हुकूमत अवाम खे हर मुमकिन रिलीफ फ़राहम करण लाइ क़दम खणी रही आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो गॾियल क़ौम जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस सां फ़ोन ते राब्तो। गॾियल दिलचस्पीअ जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठ। इसहाक़ डार घण रुखे निज़ाम ऐं गॾियल क़ौमनि जे मरकज़ी किरदार लाइ पाकिस्तान जी भरपूर हिमायत जो अज़म ज़ाहिर।